लताश तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब न्यूज़ नेटवर्क। हाज़िर आहिनि इन वक़्त जूं ख़बरूं। कलोई तालुक़े जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नायाब नस्ल जे झंगली जीवत जो शिकार जारी। वाइल्ड लाइफ खातो अगूर निंड सुतल। कलोई सतोमेल विगोल काजर समेत पूरे तालुक़े कलोई में शिकारियुनि जा टोला लथल, जिन पारां सरेआम तितर सौ कारड़ो तितर समेत हिरणनि जे शिकार करण जा बि इतला मिलंदा रहनि था। वाइल्ड लाइफ खाते जा अमलदार गुम आहिनि, शिकारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी। वाज़े रहे त तालुक़े कलोई में शिकारियुनि पारां कयल शिकार जा फुटेज मीडिया हथ करे वरिता आहिनि। प्रेस क्लब मसूद बरगड़ी जे खज़ानचे ऐं सीनियर सहाफ़ी गुल मोहम्मद विगियो जे वालदा वफ़ात करे वई। मरहूम जी जनाज़े नमाज़ मसूद बरगड़ी में अदा करण बाद ॾाढे आरेसर क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कई वई। जनाज़े नमाज़ में दरगाह सैद हाजी मोहम्मद यूसुफ शाह जो गादी नशीन मोहम्मद मुस्तफ़ा शाह, प्रेस क्लब मसूद बरगड़ी जो चेयरमैन मोहम्मद बख्श विगे, अगूणो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर हाजी शाहिद जुणे जो हाजी अब्दुल कादिर सांड, अगूणो चेयरमैन मसूद बरगड़ी सैद मंज़ूर शाह ऐं ॿियनि सभई माण्हुनि शिरकत कई, जॾहिं त मरहूमा जो तॾो मसूद बरगड़ी में विछायो वियो आहे, जिथे गुल मोहम्मद विगियो, अमीर बख्श विगियो, मुश्ताक विगियो, शेर विगियो ऐं ज़ाहिद विगियो सां ताज़ीब जो सिलसिलो हलंदड़ आहे। मीरपुर बठोरो में वधंदड़ बदनामी मंशियात ऐं सहाफ़ियुनि खे पुलिस पारां हिंसाइण ख़िलाफ़ सियासी समाजी अॻुवाणनि सिविल सोसाइटी पारां सहाफ़ियुनि कादिर ख़ासकेली, शौकत सुमरो, आकाश ज़हूर जे अॻुवाणीअ में प्रेस क्लब खां रैली कढी। मेन बस स्टॉप ते एहतजाज मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते रैली में अवामी तहरीक चेयर जीए सिंध क़ौमी पार्टी SDP जीए सिंध तहरीक सिविल सोसाइटी ऐं ॿियनि तंज़ीमनि जे अॻुवाणनि शिरकत कई। सहाफ़ियुनि करीम दाद चांडियो, इंतज़ार खटी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मीरपुर बठोरो में बदनामी जो राज ऐं मंशियात आम आहे। हुननि चयो त कुझु ॾींहं अॻु सीनियर सहाफ़ी आकाश ज़हूर जी रिहाइश मां चोरी थी। उन खां पोइ सूफ़ी शाह इनायत प्रेस क्लब मां 2 दफ़ा चोरी कराई वई। सहाफ़ी कादिर ख़ासकेली शौकत सुमरो जे ॿाहिरनि खां मोटरसाइकिल फुर कयूं वयूं। हुननि IG सिंध DIG हैदराबाद SSP सिजावर खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी बदनामी ऐं मंशियात खे पंजो ॾेई सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। प्यारो स्टेशन जे शहरी ज़ाहिद हुसैन ब्राह्मणी पारां वावड़ा जे LS ऐं उन तरफ़ां मुक़ररु थियल ख़ानगी मुलाज़िम ख़िलाफ़ एहतजाज। प्यारो स्टेशन जो रहवासी ज़ाहिद ब्राह्मणी एहतजाज कंदे चयो त LS गुलाम मोहम्मद सुमरो ऐं उन जो रखियल मुलाज़िम गुलज़ार अबड़ो बिला जवाज़ बिजली कटे मूंखां रिश्वत तलब कनि पिया। हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त प्यारो फीडर जी बिजली वावड़ा रहमानी नगर तरफ़ां प्राइवेट माण्हुनि खे ठीके ते ॾिनल आहे। शहरी SSP दादू खां तहफ़्फ़ुज़ जी अपील कंदे वावड़ा जे वज़ीर सीशन जज दादू ऐं ॿियनि ज़िम्मेवार आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो मसइलो हल कयो वञे त जीअं असीं शहरी सुख जो साह खणी सघूं। मौजूदा हुकूमत पाकिस्तान जी अवाम खे बुख बदहाली गुरबत ऐं महांगाई खां सवाइ कुझु नाहे ॾिनो। आलमी ख़दशा बेबुनियाद आहिनि। अफ़गान तालिबान रत वहाइण बिना ई काबुल खे फ़तह करे वरितो। अहिड़ो इज़हार जमायत इस्लामी पाकिस्तान जे नाइब अमीर ऐं अॻूणे सीनियर प्रोफेसर मोहम्मद इब्राहिम शहदादपुर में जमायत इस्लामी जे यूम तासीस जे मौक़े ते इज्तिमाई खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान समेत पूरी दुनिया में अमन अमान आहे। ख़ुशहाली सिर्फ़ ऐं सिर्फ़ निज़ाम इस्लामी ऐं इस्लामी कानून में आहे। उन मौक़े ते अमीर जमायत इस्लाम सिंध मोहम्मद हुसैन मेहनती, रफ़ीक मंसूरी, अमीर जमायत इस्लामी सांगड़ आसिफ महमूद कुरैशी ऐं अरशद ख़ासकेली पिणु ख़िताब कयो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सीलुनि लाइ विज़िट कंदा असांजो YouTube चैनल महबूब न्यूज़ नेटवर्क।